अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों अॼु जेका असां वीडियो रखंदासीं उहा रखंदासीं आयतुल कुर्सी जी। आयतुल कुर्सी जी तमामु वॾी फज़ीलत आहे इन हद ताईं जो जेकॾहिं हर फ़र्ज़ निमाज़ पोयां पाबंदी सां पढ़िजे त इहो बि फ़रमान आहे त उनजो रूह कब्ज़ आसानी सां थींदो, यानी इन हद ताईं जो अगरि नंढड़ो ॿारु माउ जी थञ पियो धाए ऐं उनखे उते निंड अची वञे ऐं उहा थञ जेको सो आस्ते आस्ते उन मां निकिरी वञे त इहो फरमायल आहे त पाबंदीअ सां आयतुल कुर्सी पढ़ण वारनि जो जेको रूह कब्ज़ आहे उहो ईअं थींदो जो उन्हनि खे ख़बर ई कान पवंदी। इन आयत सबूर जी वॾी फज़ीलत आहे, हर निमाज़ फ़र्ज़ जे पोयां इहा पढ़ी वेंदी आहे। सो दोस्तों अचो त ॾिसूं अॼु पहिरीं तिलावत ॿुधूं आयतुल कुर्सी जी ऐं उनखां पोइ ख़ूबसूरत तर्जुमो जेको कयो आहे मरहूम हाजी अहमद मला उहो तव्हां दोस्तनि जे अॻियां आउं पेश कंदुसि। दोस्तों अचो त पहिरीं तिलावत ॿुधूं ऐं पोइ ख़ूबसूरत नज़म में तर्जुमो हाजी अहमद मला साहब मरहूम जो ॾिसूं। महिरबानी दोस्तों। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वहुवल अलियुल अज़ीम। धणी जय धारा नका दरगाह ऐं दरबार सदा सोई जीअरो क़ाइमु बरक़रार ई वड़ न तैं त वेर कंहिं वठेसि ख़्वाबु खुमार उन लाइ सभु उभनि में अजब रंग इसरार पिणु ज़मन ज़मीन में जिन्सूं ऐं जिनसार केर न कुझु उन वटि उन जी इजाज़त धार अॻियां पोयां उन्हनि जे ॼाणे ॼाण हार ऐं हीन उन जे इल्म मां ॼाण लिख लगार मगर जंहिंखे जेतिरो घुरे रब गफ़ार आहे उभन भूं कना उन जो इल्मु अपार ऐं उन ॿिनि संदे संभाल में बिल्कुलु न थिएसि बार उहो मथियां मुख़्तार वॾी वॾाईअ जो धणी।